ओम शांति। हाणे बाबा खे याद था करो। मां आत्मा भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां। मुंहिंजा आत्मा जी परमात्मा। हाणे मां परमात्मा खे याद थी करां। हिन देह जे संबंधनि खां परे पंहिंजो बुद्धि योग हटाए निराकार परमात्मा खे याद थी करां। हाणे मां परमात्मा जा महावाक्य थी ॿुधां। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवंदा, मीठे मीठे बच्चे, सृष्टि त हिकु ई हूंदी आहे। इन ही सृष्टि ते कल्ह स्वर्ग हूंदो, अॼु नरक आहे। सृष्टि कोई ॿी जॻह न आहे जाते अहिड़ी कोई ॿी जॻह न आहे जाते स्वर्ग आहे। माण्हू चवंदा आहिनि मथे देवता रहंदा आहिनि, मथे स्वर्ग आहे। लेकिन बाबा चए थो हिन ही दुनिया में ही स्वर्ग हुयो, हाणे नरक आहे। इनखे वापसि स्वर्ग ठाहिण। जीअं जंहिं जॻह ते पुराणो मकान हूंदो हुते तोड़े करे नयो मकान ठाहींदा आहियूं न। कोई ईअं कंदा आहिनि पुराणो तोड़े उते ई नयो ठाहींदा। ईअं ई बाबा चए थो हाणे हिन पुराणी दुनिया खे ख़तमु करे पोइ हिते ई नई स्वर्ग जी दुनिया स्थापना कनि। जीअं धीरे धीरे ॾींहं बदिलजंदा आहिनि त दुनिया जो रंग रूप बदिलजंदो वेंदो आहे न। असां चईंदा आहियूं असांजे ज़माने में हीअं हुयो, अॼु जे ज़माने में हीअं आहे। उहो ई हिकु समय हिन दुनिया में अहिड़ो ज़मानो हुयो जिते सभिनि जा घर सोने ऐं हीरे जा थींदा। अॼु माण्हुनि वटि सचो सोनो पाइण लाइ न आहे, लेकिन अहिड़ो ज़मानो बि हुयो जिते सोनो ऐं हीरनि जी सभु कुझु चीजूं उन्हनि जी ठहियूं हुयूं। मनुष्य आत्मा बि सोने मिसल सुठी हुई, चमकदी हुई। अर्थात आत्मा में गुण सुठा हुया, संबंध हिक ॿिए सां सुठा हुया, परिवार सुख शांति पवित्रता सां संपन्न। हाणे उहो ई ज़मानो वापसि अचण वारो आहे। पुराणो ज़मानो सुठो लॻंदो आहे न, त बाबा चए थो पुराणे खां पुराणो ज़मानो आहे स्वर्ग जो। लेकिन हुन में अथाह सुख आहे। ॾिसो दुनिया में पहिरियों गाॾियूं न हुयूं, हाणे त गाॾियुनि सां गॾु जल्दी जल्दी एरोप्लेन आहे। टेक्नोलॉजी जेतिरी जेतिरी अॻियां वधे थी त माण्हू चवनि था इहो त स्वर्ग अची वियो आहे। लेकिन दुनिया स्वर्ग जॾहिं खां परमात्मा हिन सृष्टि ते आयो आहे स्वर्ग जी स्थापना करणु, तॾहिं खां स्वर्ग में जेकी जेकी चीजूं हूंदियूं उहे ठहिण शुरू थी वयूं। मतिलबु परमात्मा जी सृष्टि ते अचण सां स्वर्ग जी तयारी शुरू थी वई आहे। परमात्मा जी शक्ति, परमात्मा जे ज्ञान सां मनुष्य आत्मा में अहिड़ी टेक्नोलॉजी जी सम्झ थी अची वञे जंहिंसां माण्हू उहे सभु चीजूं ठाहिनि था जो स्वर्ग में अचण वारियूं। हाणे उहे चीजूं दुख ऐं सुख ॿिन्ही जे लाइ आहिनि। जीअं माण्हू विमाननि खे ॾिसी चवंदा आहिनि की त स्वर्ग अची वियो आहे। बराबरि स्वर्ग में विमान हुया, हाणे वरी बि हूंदा, लेकिन हाणे दुख ऐं सुख जे लाइ आहे। ऐं सतयुग में सिर्फ़ु सुख जे लाइ हूंदा। त बाबा चए थो इहे दिन प्रतिदिन जो नई नई चीजूं ठहनि थियूं, टेक्नोलॉजी वधे थी। इहे छो थी थिए? छोजी अहिड़ियूं ई चीजूं स्वर्ग में अचण वारियूं। छोजी स्वर्ग में सभु प्रकार जो सुख हूंदो, हुते कोई बि प्रकार जो दुख न हूंदो। माण्हू रोटी थो ठाहे, आग जो थोरो लॻंदो आहे गरमाइश, हुन में बि त दुख आहे। त हुते इहो बि दुख न हूंदो, 36 प्रकार जा भोजन ठहींदा, लेकिन रोटी ठाहिण में बि कोई प्रकार जो दुख न हूंदो। अहिड़ी टेक्नोलॉजी हाणे तयारु थिए थी, लेकिन हाणे जा मनुष्य सोचनि था की इहे त सभु हाणे ई टेक्नोलॉजी अची वई आहे असांजे लाइ, त हिते स्वर्ग आहे। त किथे माण्हू हिन नई नई टेक्नोलॉजी जे कारण हिते ई स्वर्ग सम्झी वेठा आहिनि। लेकिन बाबा चए थो हीअ त तयारी थी थिए, अञा त दुनिया परिवर्तन थींदी। अञा त तव्हांजा शरीर बि तव्हांखे नया मिलंदा, तव्हांजा घर बि परिवर्तन थींदा। इहे त थोरी थोरी टेक्नोलॉजी ठहे थी। मूंखे पहिरियों गाॾियूं हुयूं, माण्हू घोड़े ते सवार करे बैलगाॾी में हेॾे होॾे वेंदा हुया। हाणे एॾी जल्दी जल्दी
छो थी एॾी बढ़िया बढ़िया चीजूं थियनि। इहे ई असां बाबा चए थो माण्हू खे पुछंदा आहिनि की असां कीअं मञूं स्वर्ग थो अचे। त इहे जेकी नई नई चीजूं थियनि थियूं इन सां बाबा चए थो इन सां त सम्झी सघंदा आहियो की हाणे स्वर्ग जा नज़ारा असां ॾिसूं था। इहे ई कल्ह फर्स्ट क्लास चीजूं सतयुग में असांखे मिलंदियूं, लेकिन सिर्फ़ु सुख जे लाइ। जीअं हाणे सड़कनि ते गाॾियुनि जी लाइन थी लॻी, सतयुग में विमाननि जी मथे ईअं आसमान में सभिनि जा विमान घुमंदा, सभिनि खे पंहिंजो पंहिंजो हूंदो, ॿारनि खे बि पंहिंजो पंहिंजो हूंदो त फैमिली जे हिसाब सां बि सभिनि खे हूंदी, नंढो वॾो सभिनि खे सभु प्रकार जी सुविधा हूंदी। अहिड़ी दुनिया जी तयारी परमात्मा ॾाढी पहिरियों करे चुकियो। हाणे बाबा चए थो मां तव्हां आत्माउनि खे बि तयार थो करां। आत्मायूं सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण निर्विकारी अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम थियणी खपनि। सभी आत्माउनि में ये क्वालिफिकेशन पंहिंजे अंदरि धारण करणी आहे, भल कम या ज्यादा, लेकिन धारण त करणी आहे। बाप खे हिते मथां खां हेठि छो अचिणो पियो? छो जो तव्हांखे सम्झ ॾियण लाइ। परमात्मा त सतयुग जी इहे कंस्ट्रक्शन न कंदो, हुते कोई महिला आदि भॻवानु असांखे ठाहे ॾींदो। बाबा सिर्फ़ु असांखे ज्ञान थो ॾे, बाबा सिर्फ़ु असांखे सम्झ थो ॾे की हीअं हीअं चीजूं हुते ठहींदियूं। पोइ असां उहा सम्झ खणी करे मां आत्मा हाणे उहा सम्झ पंहिंजे अंदरि भरां थी, मुंहिंजे संस्कार ओड़ा भरजनि था। इहे ई संस्कार मां आत्मा जॾहिं ॿियो जन्म वठंदमि त मूं में उहे ई संस्कार हूंदा, उहा ई सम्झ हूंदी। जेका माण्हू हाणे विमान था ठाहिनि उन्हनि मां बि कोई न कोई आत्मा सतयुग में ईंदी त उते बि हली करे विमान ठाहींदी। आत्माउनि जा संस्कार त हूंदा आहिनि, तॾहिं त ॿिए जन्म में माण्हू नंढेपन में ई अॼुकल्ह सुठा सुठा भॼन थो ॻाए, पाठ थो करे, भॻवान जे लाइ अलाए कहिड़ी कहिड़ी हुननि जी वाणी थो चाहे। छो जो आत्मा जे पिछले जन्म जा संस्कार आहिनि। ईअं असां हाणे आत्माऊं संस्कार भरूं था सतयुगी दुनिया जे लाइ। त असां आत्माऊं जॾहिं इहो शरीर छॾे करे सतयुग में वेंदासीं त असांजा उहे ई संस्कार कमु ईंदा, उहे ई सभु चीजूं उहे ई ठाहींदा रहंदासीं। ईअं दुनिया वधंदी वेंदी। परमात्मा परम धाम मां सृष्टि ते आयो, उहो आहे मूल वतन। निराकारी दुनिया अर्थात मूल वतन, इहा आहे स्थूल वतन। बाबा चईंदो आहे हाणे मुंहिंजा सभी आत्माऊं ॿार पतितकारी थी विया आहिनि, कोई कम जी आत्माऊं न रहियूं। हिन समय दुनिया में दुख ई दुख आहे। हाणे कल्ह हिन दुनिया में सभु सुख ई सुख हूंदो, सभु मनुष्य आत्माउनि सां बि सुख मिलंदो, त प्रकृति सां बि, त जेके असां चीजूं यूज़ था करूं उन्हनि सां बि सुख मिलंदो। असल में इहा दुनिया एॾी सुठी हुई, हिते पाणी बि खीर मुआफ़िक साफ़ ऐं स्वच्छ ऐं शक्तिशाली हुई। चईंदा आहिनि न विष्णु खे खीर सागर में ॾेखारींदा आहिनि, विष्णुपुरी खे खीर सागर बि चईंदा आहिनि। छो जी उते ईअं न कोई खीर जी नदियूं वहंदियूं, असां पाणी बि अहिड़ो सुठो शक्तिशाली हूंदो, साफ़ हूंदो। जे खीर खे माण्हू चए न खीर पीओ त शक्ति मिलंदव, दिमाग़ वधंदो, उहो ई पाणी बि उते एॾो मिठो ऐं सुठो हूंदो। हाणे उहो ई खीर सागर जी स्थापना परमात्मा करणु आयो। बाबा चए थो हाणे खीर जो सागर त हिते असां ॾिसी नथा सघूं, तलाव बि न आहे। छोटो सो तलाव में अगरि पाणी भरूं उहो शक्तिशाली ऐं सुठो हुजे, उहो बि न आहे। सतयुग में त जीअं त खीर जी नदियूं वहंदियूं, हुतां जी गायूं बि ॾाढी फर्स्ट क्लास हूंदियूं। हिते त मनुष्य बि बीमार था पवनि, त कॾहिं कॾहिं गायूं बि बीमार पइजी वेंदियूं। सतयुग में त गायूं बि ॾाढी फर्स्ट क्लास हूंदियूं, त मनुष्य आत्मा खे बि, मनुष्य जे तन खे बि, आत्मा जो तन बि हिकदमि निरोगी हूंदो, फर्स्ट क्लास। बाबा चवनि था हिते ऐं हुन में सतयुगी दुनिया में राति ॾींहं जो फ़र्क़ु। त असां अहिड़ो ज़मानो ॾिसी आया आहियूं, तॾहिं त मनुष्य आत्मा हाणे हुन चीजुनि खे ढूंढे थी न, ओड़ा सुख ढूंढे थी, ओड़ी ओड़ी चीजूं ढूंढे थी, लेकिन मिलनि नथियूं। ॾिसो माण्हू हुते सोननि जे बर्तन में रोटी खाईंदा हुया,
त माण्हू हिते सोने जो पाणी थो चढ़ाए भई हा असां सोने जे बदिरां, छो जी आत्मा में उहो या थोरा सा संस्कार त थोड़ा थोड़ा यादि रहंदा आहिनि न। मां कॾहिं अहिड़ी रोटी इन थालियुनि में खाईंदो हुयुमि, एॾो अमीर हुयमि, एॾो मूं वटि धन हुयो, एॾो मां सुखी हुयमि। त उहो ई सुख जी धन जी कामना मनुष्य हाणे देवी देवताउनि खां भॻवान खां करनि था, लेकिन असां सम्झूं नथा कि असांखे कहिड़ो सुख खपे। असां भॻवान खां इहे सुख शांति छो था घुरूं, संपत्ति छो था घुरूं? छो जी मूं आत्मा वटि हुई न, हाणे न आहे। बाबा चए थो इहो तव्हां पंहिंजो धन, चलो मां सत्संग में एॾी सुठी संपत्ति हुई मूं वटि, द्वापर में बि बाबा चए थो तव्हां वटि संपत्ति हुई, लेकिन धीरे धीरे असांजो पैसो ख़तमु कीअं थींदो आहे? उहो कीअं ख़तमु थियो? बाबा चए थो भक्ति में तव्हां ख़तमु कयो। एॾा वॾा वॾा मंदिर आदि ठाहे करे माण्हू मंदिर ई त लूटिया अथनि न। जेका ॿाहिरां वारा माण्हू आहिनि, ॾिसो सोमनाथ में केॾो मंदिर लूटियो, केॾो सोनो लूटियो। त बाबा चए थो इहे मंदिर आदि भक्ति आदि कंदे कंदे त सभु आत्माऊं पंहिंजो धन ख़र्च करे छॾियो। मुख्य बाबा असांखे हिते हाणे वरी कश जी भक्ति छो कंदी आहे? मां आत्मा सुख शांति जी कामना कंदी हुयमि कि इहो मिले इहो मिले, चईंदी आहे मुंहिंजो इहा मनोकामना पूरी थी वञे त मां तव्हांजे मंदिर में गुरुद्वारे में एतिरे रुपए जो प्रसाद चढ़ाईंदमि। ईअं भॻवान खे बि असां रिश्वत था ॾियूं, हीअ तव्हां मुंहिंजो इहे कमु कंदव त मां एतिरे रुपए जो तव्हांखे प्रसाद चढ़ाईंदमि, एतिरा पैसा मां तव्हांजी भंडारी। बाबा चए थो इहो त तव्हांजो हक़ु अथव, आत्मा खे सुख शांति संपत्ति इहो त आत्मा जो हक़ु आहे। तव्हां मूंखां घुरो छो था? तंहिंखां त तव्हां स्वयं खे पहचानो कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो बाप परमात्मा आहे। त मां पंहिंजे पीउ खे इहे थोरी चईंदमि तव्हां मुंहिंजो इहो कमु कंदव त मां तव्हांखे एतिरा पैसा ॾींदमि। त असां भक्ति त करूं था, लेकिन भॻवानु केरु आहे, हुनजो नाम असली नाम छा आहे, हुनजो रूप छा आहे, उहो किथे रहंदो आहे, हुन सां मां इहे सभु छो थी घुरां, मुंहिंजो हुन सां छा संबंध आहे, उहो हाणे कॾहिं ईंदो, कीअं ईंदो, इहे सभु त ॼाणंदा न आहियूं न। बसि असां चईंदा था वञूं, कंदा था वञूं, त हिनखे चइबो अंधश्रद्धा। की माण्हू चईंदा न अंधश्रद्धा, हिनखे बाबा चईंदा ब्लाइंड फेथ। छो जो बिना कंहिंजे बारे में ॼाणे असां हुनजे लाइ एॾो धन था ॾियूं, एॾो कुझु करूं था, न ॼाणंदा आहियूं न कुझु कंदा, हुनजे बारे में कुझु पतो आहे असांखे, इहो बि न पतो आहे कॾहिं ईंदो। होॾा माण्हू चवनि था भॻवान त नाम रूप खां न्यारो, ऐं होॾा असां हुनजे लाइ एॾी भक्ति था करूं, एॾा जप तप तीर्थ था करूं। अगरि नाम रूप खां न्यारो आहे त कंहिंखे तव्हां सॾु था करो, कंहिंजे लाइ तव्हां एॾी भक्ति था करो, कंहिंजो तव्हां कंहिंखे तव्हां पंहिंजो सभु कुझु दुख ॿुधाए करे हुनजो आश्रय वेठा आहियो, त ज़रूरु कोई आहे, तॾहिं त असां हुनखे यादि था करूं न। लेकिन हाणे बाबा चए थो भले भॻवान खे यादि करो, लेकिन कम से कम परिचय त हुजे न कि आख़िर भॻवानु केरु आहे। अॼुकल्ह ॿार बि चवनि था हेॾे सारे भॻवान हूंदा आहिनि छा, इहे टिकाणो, इहो मंदिर, इहो वग़ैरह। होॾा चऊं था हिंदू मुस्लिम भाई भाई, होॾा असां सभु भॻवान खे अलॻि अलॻि नाम रूप में बाटे रखियो, त पतो त हुजणो खपे न। त बाबा चए थो हाणे समझ सां यादि करो कि भॻवानु आहे मुंहिंजो आत्मा जो पीउ परमात्मा, जेके पंहिंजो शरीर आहे। बाप चए थो हाणे तव्हां ॼाणंदा आहियो इहो संगम युग जो समय थो हले, पुरुषोत्तम संगम युग में मां मथां खां हेठि ईंदो आहे त सभिनि आत्माउनि खे साफ़ सुथिरो करे पोइ पाण सां गॾु मथे पंहिंजे घर वठी वेंदो आहे। बाप चईंदो आहे जो बि ॿार आहिनि, कोई अल्लाह थो चए, कोई गॉड थो चए, कोई भॻवान थो चए, मूंखे यादि थो करे, मुंहिंजा ॾाढा नाम रखी छॾिया अथनि, सुठो या बुरो जो नाम आयो उहो रखी छॾियो अथनि। जीअं तस्वीर मन में आई ओड़ो तस्वीर ठाहे करे मूंखे भॻवानु सम्झी करे पूजन था, यादि था कयो। हाणे तव्हांखे भॻवान जो यथार्थ परिचय मिली वियो न, त हाणे त कम से कम सम्झ सां यादि करो त तव्हांजी आत्मा खे कुझु प्राप्ति थिए।
दुनिया त इन ॻाल्हियुनि खे नथी सम्झे न। दुनिया त अञा बि भॻवान खे अलाए कहिड़े कहिड़े रूप में यादि थी करे, लेकिन भॻवान स्वयं तो चए कि मूंखे निराकार रूप में यादि करो, पंहिंजी खे आत्मा सम्झी करे, त उहो ई कमु करूं त सुठो आहे न, जंहिंसां असांखे फ़ाइदो बि थिए। बाबा चईंदो आहे कोटनि में कोई, कोई में बि कोई, मां जो आहियां जीअं आहियां उन रीति मूंखे यादि करे छॾिजो। कोटनि में कोई, कोई में बि कोई, परमात्मा खे हुनजे यथार्थ नाम रूप सां ऐं हुन विधि सां, जेकी विधि बाबा असांखे ॿुधाए थो, मनमना भव, साथ पंहिंजे खे आत्मा सम्झी करे मूंखे निराकार रूप में यादि करो, हिन विधि सां कोटनि में कोई, कोई में बि कोई मूंखे यादि करो। छो कि आत्मा जी बुद्धि में ॾाढी प्रकार जी तरीक़ा भरियल आहिनि न भॻवान खे यादि करण जा। त हाणे बाबा एॾो सहज तरीक़ो थो ॿुधाए त असां उहो सहज तरीक़ो करे नथा पायूं। असांखे उहो कठिन तरीक़ो ई सुठो थो लॻे। कठिन आहे न, भक्ति में कठिनाई थींदी आहे। भक्ति में मनुष्य खे महिनत करणी पवंदी, लेकिन भक्ति जो फल परमात्मा जेको ॾींदो आहे उहो ॾींदो आहे समझ, कि हाणे तव्हां मूंखे हिन सम्झ सां यादि करो त तव्हांखे प्राप्ति थिए। भक्ति कई भॻवान सां मिलण लाइ, भॻवान मिली वियो। हाणे फल थो ॾे कि उथंदे वेहंदे खाईंदे पीअंदे मुंहिंजो निराकार सां गॾु रहो। मां निराकार आत्माउनि जो पीउ आहियां, त कहिड़ो बि संबंध सां मूंखे यादि करी। जो चईंदा आहिनि सभु संबंध तुझ सां निभाइनि। हाणे कोई शारीरिक जो बि संबंधी आहिनि उहो त सभु अलॻि अलॻि आहे न, मां अलॻि, पीउ अलॻि, भाउ भेण पति ॿार आदि सभु अलॻि अलॻि आहिनि। लेकिन असां उन्हनि सां शरीरधारी सां, चाहे कोई देवी देवता हुजे चाहे गुरु हुजे, उन्हनि सां त सर्व संबंध हिकु शरीर सां कीअं निभाए सघंदा आहियूं। त ज़रूरु कोई अहिड़ो आहे जेके पंहिंजो शरीर आहे, तॾहिं असां हुन आत्मा सां सर्व संबंध निभाए सघंदा आहियूं। अगरि भॻवान खे शरीर हुजे हा त असां भॻवान सां सर्व संबंध न निभाए सघूं, छो जो शरीर या स्त्री या पुरुष हुजे, लेकिन आत्मा परमात्मा सां सर्व संबंध निभाए सघंदी आहे। उहो परमात्मा मुंहिंजो पीउ बि आहे, मुंहिंजो टीचर बि आहे, मुंहिंजो सतगुरु बि आहे, मुंहिंजो दोस्त बि आहे, मुंहिंजो साथी बि आहे। ॿियो जो बि संबंध तव्हां निभाइण था चाहे उहो निभाए सघंदा आहियो। उहो बि हिन ई समय सर्व संबंध निभाइण लाइ हुनजो परिचय त हुजणो खपे न। ऐं परमात्मा जो, भॻवान जो, ईश्वर जो परिचय हाणे ई मुंहिंजे आत्मा खे यथार्थ मिलंदो, त हाणे ई मां उन्हनि सां सर्व संबंध निभाए सघंदी आहियां। बाबा चए थो सर्व संबंध निभायो त मां तव्हांखे सेखारियां कि सुख शांति वारो संबंध कीअं जीबो आहे, कीअं निभाइबो आहे। छो जो अॼुकल्ह संबंधनि में बि त कड़ाहट थी वई आहे। हाणे बाप ॿारनि खे सभु सम्झ ॾियण आयो, छो जो मनुष्य आत्माउनि में, मुंहिंजे ॿारनि में सम्झ न आहे न। हाणे सम्झ न आहे तॾहिं त घड़ी घड़ी दुख थो थिए, तॾहिं त घड़ी घड़ी परेशानी थी थिए। जे माण्हू खे सम्झ में न ईंदो उहो ई कमु न करे सघंदो आहे न। उहो ई घड़ी घड़ी माण्हुनि खे सॾु कंदो आहे, इहो कीअं करां, इहो कीअं करां। त असां में बि सम्झ न आहे, हिन करे घड़ी घड़ी भॻवान खे यादि था करूं। हाणे मूंखे इहो दुख थी वियो, हाणे मां छा करां, मूंखे न ईअं थी, मां छा करां, मूंखे दुख थो थिए, मुंहिंजी मन मां पुराणी ॻाल्हियूं नथी भुलिजनि, हाणे मां छा करां। त कंहिंखां त असां घड़ी घड़ी कंहिंखे था चऊं, आत्मा पंहिंजे पीउ परमात्मा खे थी चए कि हाणे मां छा करां, मूंखे हेॾा दुख थी विया आहिनि, हेॾियूं ॻाल्हियूं थी वियूं आहिनि। त बाबा चए थो तव्हां में सम्झ घटि थी वई अथव न, इन करे तव्हां मूंखे घड़ी घड़ी अलॻि अलॻि तरीक़े सां यादि था करो। हाणे मां तव्हांखे सम्झ ॾियणु आयो आहे, इन रीति सम्झी करे मूंखे यादि करो, इन रीति सम्झी करे मूंखे सर्व संबंध निभायो ऐं सम्झी करे सॼो ॾींहुं मूंसां गॾु रहो कि मुंहिंजे आत्मा सां गॾु मुंहिंजो पीउ परमात्मा आहे। उन सां गॾु उथो वियो, खाओ, रोटी ठाहियो, धंधो करो। त बाबा असांजे अंदरि सम्झ पैदा थी। सम्झो मां परमात्मा सां गॾु रोटी थी ठाहियां, भाॼी थी कटां, त मां कंहिंसां गॾु आहियां, परमात्मा सां गॾु भाॼी थी कटां।
त उन भाॼी कटण में बि बाबा असांखे सम्झ ॾींदो की कीअं कटबी आहे, कीअं ठाहिबी आहे। असां त चऊं ईअं ई ठाहिबी आहे, ईअं ई कइबी आहे, लेकिन जो चईंदा आहिनि न कि कंहिंजी कंहिंजी रोटी में स्वादु अची वेंदो आहे, छो जो उहो परमात्मा जी यादि में, कंहिंजी यादि में वेही करे ठाहींदो आहे, त उहो स्वादु, उहो तरीक़ो बाबा असांखे सेखारींदो आहे, अलॻि तरीक़ो। त हिन रीति असांखे हर कर्म कंदे, चाहे झाड़ू था कढो, चाहे पोचा था लॻायो, चाहे सनानु था करो, कुझु बि था करो, लेकिन मुंहिंजे आत्मा खे सदा परमात्मा सां गॾु रहणो आहे। छो जो परमात्मा हाणे ई असां आत्माउनि खे सम्झ ॾियणी, ॿियो कहिड़े बि समय असांखे भॻवानु सम्झ ॾियण मथां खां हेठि न ईंदो। त इहो समय ॾाढो अमूल्य आहे। इन समय ई आत्माउनि सां परमात्मा हिन सृष्टि ते मिलण ईंदो। बाबा चए थो पूरो 5000 साल में हिकु बार मां पंहिंजी सभिनि आत्माउनि सां मिलंदो आहियां। छो जो परमधाम में त असां निराकार रूप में हूंदा आहियूं न, निराकार आत्मा परमात्मा सां कीअं मिले? हिते त जीअं असां हिकु उल्टे कल्प वृक्ष जे रूप में जीअं त आत्मायूं बीठियूं हूंदियूं आहिनि, जीअं हिते आत्माएं सितारा मथे लटकल बीठल आहे न आसमान में, ईअं ई न आसमान खां परे सृष्टियुनि जी दुनिया खां परे हिकु निराकारी दुनिया आहे। ते असां आत्मायूं हिकु उल्टे कल्प वृक्ष जे रूप में जीअं त बीठियूं आहियूं। पंहिंजे पंहिंजे जॾहिं पार थींदो आहे त मथां खां हेठि पंहिंजे पाण ईंदो, त हुते निराकार आत्मा खे शरीर ई न आहे त कीअं ॻाल्हाए सघे? हिन करे बाप हाणे हिन दुनिया में आयो आहे, चए थो मां हिते सम्मुख तव्हां सां मिली सघंदो आहियां, तव्हांखे ॾिसी सघंदो आहियां, तव्हां सां ॻाल्हाए सघंदो आहियां, तव्हांखे हर कर्म करणु सेखारे सघंदो आहियां, ऐं उहो बि हिकु ई बार, ऐं उहो बि पंहिंजो शरीर न वठंदो, ब्रह्मा जे शरीर में ईंदो आहे, मां ॿिए जे शरीर में अवतरित थींदो। त हिकु शरीर में ब्रह्मा जी आत्मा बि आहे त शिव बाबा जी आत्मा बि आहे। परमात्मा ब्रह्मा जे तन मां मथां खां हेठि अची करे असां आत्माउनि खे वरतो बि ॾींदो आहे, पढ़ाईंदो बि आहे, ऐं असांखे मुक्ति जीवन मुक्ति जी राह बि ॾेखारींदो। परमात्मा पंहिंजो पीउ ठही असांखे वरतो थो ॾे। परमात्मा जो वरतो छा आहे? गुण, शक्तियूं, ज्ञान, ऐं टीचर ठही करे पूरी सम्झ थो ॾे कि सृष्टि ते कीअं कीअं परिवर्तन थो थिए। हाणे नर्क खां पोइ कीअं स्वर्ग ईंदो, पोइ स्वर्ग खां पोइ कीअं नर्क ईंदो। सतगुरु ठही असांखे मुख्य श्रीमत थो ॾे पावन ठहिण जी, मुक्ति जीवन मुक्ति में वञण जी, कि पंहिंजे खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार। त मुख्य टे संबंधनि सां बाबा असांखे प्राप्ति कराइण आयो। बाबा चए थो तव्हां सभिनि खे त पंहिंजो पंहिंजो तख्त आहे न, इहा आत्मा जो भ्रुकुटी जे विच में इहा आत्मा जो तख्त आहे, जिते आत्मा वेठी आहे। परमात्मा पंहिंजे तख्त में न ईंदो, परमात्मा खे ॿिए जे तख्त में अचिणो पवंदो। ये तख्त त विनाशी आहे, आत्मा जो जेको ये तख्त आहे शरीर, ये त विनाशी आहे न, लेकिन मां आत्मा अविनाशी आहे, मुंहिंजी आत्मा जी कॾहिं मृत्यु न थींदी आहे। हाणे बाबा चए थो जीअं अमृतसर में अकाल तख्त रखंदा आहिनि न, उहो तख्त त लकड़ी जो ठाहींदा आहिनि, उते वञी करे वॾा वॾा माण्हू वेही, परंतु बाबा चए थो कि मां कोई लकड़ी जे तख्त ते थोड़ी ईंदो आहियां, मां त हिन ब्रह्मा जे शरीर जे तख्त ते ईंदो आहियां। हिन तख्त ते ब्रह्मा जो शरीर जो जेको भ्रुकुटी जे विच में जेको तख्त आहे, हिन तख्त ते ॿ आत्मायूं वेठियूं आहिनि, ऐं ॿई वॾियूं आहिनि, हिकु परमात्मा जी आत्मा, ॿियो कृष्ण जी आत्मा। हाणे सिखनि खे त पतो न आहे कि उहे तख्त छा थींदो आहे, उते वॾा माण्हू छो वेंदा आहिनि। हाणे बाबा असांखे यथार्थ ॻाल्हि थो ॿुधाए, मां हिन ब्रह्मा जे शरीर में अची करे असां ॿ वॾियूं आत्मायूं वेही करे हिन सृष्टि खे, बाक़ी बि आत्मायूं मददगार हूंदियूं आहिनि, हिन खे नर्क का स्वर्ग ठाहिनि। उन्हनि वीचारनि खे त कुझु पतो न आहे, अकाल त आत्मा थींदी आहे न, जेके कॾहिं काल न ठाहींदो आहे। अकाल मूर्त आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे, उन्हनि खे रथ त खपे न आत्मा खे। निराकार बाप
खे ज़रूरु रथ खपे, छो जो मनुष्य खे ही सम्झाइणो आहे न, परमात्मा खे मनुष्य आत्मा खे सम्झाइणो आहे, मनुष्यनि खे ज्ञान ॾियणो आहे। त इन करे परमात्मा बि हिन मनुष्य तन जे तख़्त ते ई अची करे असांखे ज्ञान ॾींदो। लेकिन कहिड़ी अहिड़ी वेड़ी आत्मा जे तख़्त ते न ईंदो आहे परमात्मा, कंहिंजी आत्मा जे तख़्त ते ईंदो आहे? कृष्ण जी आत्मा जे तख़्त ते ईंदो। कृष्ण जी आत्मा पंहिंजा 84 जन्म वठी करे जॾहिं पंहिंजे अंतिम जन्म में ईंदी आहे, कलयुग जे अंत में, हिन आत्मा जे तख़्त ते परमात्मा अची करे हिन सृष्टि खे नर्क खां स्वर्ग ठाहींदो। त इन जो यादगार उहा अमृतसर में तख़्त रखियल आहे। बाबा हुनजो यथार्थ अर्थ थो ॿुधाए। बाबा चए थो हर हिकु ॻाल्हि जो अर्थ आहे, लेकिन सभु धर्मनि वारनि पंहिंजे पंहिंजे रीति रस्म सां अलाए छा छा चई करे उहो सभु ठाहे रखे, लेकिन यथार्थ अर्थ बाबा थो ॿुधाए। बाबा चए थो निराकार बाप हाणे असांखे ज्ञान ॾेई करे ज्ञान ज्ञानेश्वर ज्ञान ज्ञानेश्वरी थो ठाहे। इहे ई आत्मायूं जो परमात्मा खां हाणे ज्ञान थी वठनि, उहे ई आत्मायूं सत्युग में वञी करे देवी ऐं देवता जो पद प्राप्त कनि। छा मिठी मिठी सुठी नंढे ॿारनि खे माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी। असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान सेवा में रहंदे संपूर्णता जे समीपता जी अनुभूति करण वारा एग्जाम्पल सां बाबा चए थो कि हाणे कोई बि कमु करो, लेकिन कमु कंदे कंदे ईअं ई अनुभव करो कि मां परमात्मा सां गॾु आहियां। अगरि सदा असां ईअं ई रहंदासीं त कोई बि वॾी ॻाल्हि हूंदी न, उनखे असां नंढो करे सघंदासीं ऐं नंढी ॻाल्हि करे करे उनखे नंढे में सम्झी करे उनजो हल कढी सघंदासीं। छोकी मां कंहिंसां गॾु आहियां सॼो ॾींहुं? सर्वशक्तिवान बाप सां। त सर्वशक्तिवान बाप जी शक्ति द्वारा वॾी ॻाल्हि बि ईअं थी वेंदी जीअं कुझु थियो ई न। स्लोगन आहे हर कर्म में कर्म और योग जो अनुभव करण ई कर्म योगी है। हाणे बाबा चए थो जे सन्यासी या केर बि भॻवान खे यादि कंदो आहे त ईअं एकांत में अलॻि सोचंदो आहे कि मूंखे टाइम नथो मिले भॻवान खे यादि करण जो, मूंखे टाइम नथो मिले पाठ आदि करण जो, इहे सभु करण जो। बाबा चए थो कि सभिनि खां सुठो मूंखे यादि करण जो समय आहे कर्म कंदे हुए। छो जे कर्म कंदे हुए आत्मा जो मन, कर्म त असां रोज़ ई उहे ई कंदा आहियूं, जेको बि ड्यूटी आहे उहो त ॾाढी मुश्किल सां असांजो मन बुद्धि जो कमु हूंदो आहे, बाक़ी त सेम कंदा आहियूं ऐं अंदरि ई अंदरि कुझु न कुझु सोचंदा रहंदा आहियूं और कर्म कंदा। तंहिंखां सुठो त अच्छा हुन कर्म कंदे समय ई छो न परमात्मा खे यादि करे कर्म करो, त उहो असांजो परमात्मा खे भॻवान खे यादि बि थियो कर्म बि थियो। त असांखे समय मिले न मिले, लेकिन असां त यादि करे छॾियो न। भॻवान खे यादि करणु भक्ति करणु मतिलबु आत्मा में शक्ति भरणु। जेको भक्ति जो समय हूंदो आहे न, उन समय असां त सोचंदा आहियूं असांखे एतिरो समय इहे आरती करणी आहे, इहे फूल चढ़ाइणो आहे, इहे पाठ पढ़णो आहे, एतिरो सभु करिणो आहे एतिरी देरि में। लेकिन बाबा चए थो शरीर जे लाइ त असां सॼो ॾींहुं था ॾियूं, लेकिन उहो थोरो सो समय हूंदो आहे शांति सां वेही करे परमात्मा खे यादि करे आत्मा में शक्ति भरण जो समय। जीअं असां शरीर जे 3 टाइम रोटी कपिड़ा ऐं चीजनि जे लाइ एॾो माण्हू भॼे थो, धंधो थो करे, रोटियूं थो ठाहे, घर खे थो ठाहे, लेकिन शरीर खे हलाइण वारी जेकी आत्मा आहे उनखे असां शांति सां उनजे अंदरि आत्मा में जेकी शक्ति परमात्मा भरे थो उनजे लाइ असांखे समय ई न आहे। त बाबा चए थो उहा बि कोई ॻाल्हि कोन्हे, त तव्हां कर्म कंदे मूंसां गॾु कर्म करो। त तव्हां भले तव्हांखे समय मिले थो नथो मिले,
त हुन समय बि मां तव्हांजी आत्मा में उहा शक्ति भरे छॾी। छोकी असांजी आदत पइजी वई आहे न, भॻवान खे यादि करणु मतिलबु साम्हूं मूर्ति हुजे या घंटी हुजे या कोई पाठ हुजे या कोई माला हुजे या कुझु न कुझु हुजे त असां भॻवान खे यादि करे सघंदा आहियूं, न त न करे सघंदा आहियूं। बाबा चए थो हाणे इहे संस्कार छॾो, भॻवान अथां तुंहिंजे आत्मा जो पीउ परमात्मा, त हुनजी यादि मूंसां गॾु सदाई हुजे, हू मूंसां गॾु सदाई आहे। त हाणे इहो अभ्यास हुजे, कर्म कंदे हुए मां आत्मा परमात्मा सां गॾु आहियां। पोइ हुन समय बि तव्हांजी आत्मा में बि शक्ति वधंदी रहंदी ऐं तव्हांजी कर्म बि थींदो रहंदी।